सब खां पहिरियां हज़रत मौलाना साईं अब्दुल हमीद लुंड साहब दामत बरकातुल आलिया जे फर्जंदन के सदन जे अजीजन अकारिब ऐं वरसा के यकीन दहानी करायां थो त हू पंहिंजो पाण खे अकेलो ऐं तन्हा महसूस न कनि। मुकम्मल जमात उन्हनि सां गॾु आहे। जमीयत उलमा इस्लाम जो हर फर्द उन्हनि सां गॾु आहे ऐं शहीद अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरे जा फर्जंद ऐं पूरो घर ऐं असां सभु ॿाहिरि अवां जे शाना बशाना अवां सां गॾु आहियूं। ऐं इन खां पोइ हुकूमत वक़्त खां पुछणु चाहियां थो 15 साल सिंध जे मथां मुसलत रहंदड़ हुक्मराननि खां बि सवाल करण जो हक़ रखां थो ऐं निगरान हुकूमत खां बि सवाल करण जो हक़ रखां थो त तव्हां जेकियूं अमन जूं दावाऊं कयूं आहिनि मौलाना अब्दुल हमीद लुंड साहब जी अगवा अवां जे अमन जे दावाउनि वारे मुंहं ते मोचड़ो ऐं चमाट आहे। अवां सिंध में अमन क़ाइम करण में नाकाम रहिया आहियो। मौलाना अब्दुल हमीद लुंड साहब बुज़ुर्ग आहे। जमीयत उलमा इस्लाम जो असास आहे। उन जूं ख़िदमतूं तारीख़ जो हिकिड़ो अहम हिस्सो आहिनि जंहिं सिंध जे कुंड कुड़छ में ऐं मुल्क जे कुंड कुड़छ में अल्लाह जो क़ुरान पढ़ियो ऐं पढ़ायो ऐं ॿुधो ऐं ॿुधायो आहे। अॼु उहो आलिम दीन बि महफ़ूज़ कोन्हे। धाड़ेल बेलगाम थी चुका आहिनि। अवां माण्हुनि जी जान माल इज़त ऐं आबरू जो तहफ़ुज़ नाहियो करे सघिया। अवां खे कुर्सियुनि ते वेहण जो बि कोई हक़ कोन्हे। न ऑफिसरनि खे कुर्सियुनि ते वेहण जो हक़ आहे न हुक्मराननि खे कुर्सियुनि ते वेहण जो हक़ आहे। असां 24 कलाकनि जो अल्टीमेटम ॾिनो। बिरादर मौलाना राशिद महमूद साहब पाण वञी SSP साहब सां मुज़ाकरात कया, अपील कई। SSP साहब 24 कलाकनि जो टाइम वरितो। 24 कलाकनि जी जॻह ते अॼु 3 ॾींहं मुकम्मल थियण वारा आहिनि। अञा ताईं कोई खड़तेल नाहे निकितो ऐं ही पुर अमन एहतिजाजी कैंप वरसा जे तरफ़ां ऐं जमात जे तरफ़ां लॻाई वई आहे। हिन कैंप खे सिर्फ़ अकेले वारिसनि जी कैंप न समझो, हीअ पूरी जमीयत उलमा इस्लाम जी कैंप आहे। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, कायद लाड़काना अल्लामा नासिर महमूद सूमरे। अब्दुल हमीद लुंड साहब के फौरी तौर ते बाज़ियाब करायो। कैंप पटण ऐं कैंप खे उखाइण ऐं तां उथाइण जूं ॻाल्हियूं न कयो। असांजे जज़्बात सां न खेॾो, वरसा जे जज़्बात सां न खेॾो, कारकुननि जे जज़्बात सां न खेॾो। मां पूरी जमात जे तरफ़ां हिकु दफ़ो ॿीहर नुमाइंदगी कंदे हुकूमत के ऐं डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया खे अल्टीमेटम थो ॾियां त फौरी तौर ते मौलाना अब्दुल हमीद लुंड साहब खे आज़ाद करायो। असां रोड जे हिन किनारे वेठा आहियूं। जेकॾहिं मौलाना आज़ाद न थियो त अॻिलो लाहे अमल इंशाअल्लाह इहो हूंदो त असां मेन रोड ब्लॉक कंदासीं इंशाअल्लाह। ऐं सिर्फ़ ही रोड ब्लॉक न कंदासीं, पोइ जमात सिंध जे हर रोड ते हर रस्ते ते एहतिजाज करण जो हक़ रखंदी। पोइ अवां जे ऑफिसुनि जो घेराव थींदो। पोइ अवां खे तव्हांजे कुर्सियुनि ते वेहण जी बि जमीयत उलमा इस्लाम जो कारकुन नारे तकबीर, अल्लाहु अकबर, तेरा एक इशारा हाजिर हाजिर जान हमारा, तेरा एक इशारा हाजिर हाजिर जान तकबीर। अल्लाह सिंध जो अमन बर्बाद थी चुको आहे। अवां ॾिठो त असां अॼु खां 2 महीना अॻु में सिंध अमन मार्च जे नाले सां खैरपुर खां कराची ताईं मार्च कढियो। सिंध जे हर शहर, हर बस्ती, हर वहाण, हर ज़िले, हर इलाके खां गुज़रियासीं। सिंध जे अमन ऐं अमन जूं रड़ियूं कंदा रहियासीं त सिंध जो अमन बर्बाद थी चुको आहे। अॼु कोई माण्हू महफ़ूज़ कोन्हे, चाहे उहो कारोबारी आहे, चाहे उहो बिज़नेसमैन आहे, चाहे उहो दुकानदार आहे, चाहे उहो रेड़ी हलाइण वारो आहे या चाहे उहो आलिम दीन आहे। जेकॾहिं हुकूमत अवाम जे जान माल ऐं इज़त ऐं आबरू जो तहफ़ुज़ नथी करे सघे त पोइ कम अज़ कम इहे झूठियूं दावाऊं बि न कनि ऐं पोइ अवाम खे बेवकूफ़ बि न कनि ऐं अवाम खे गुमराह बि न कनि। मां जमात जे तरफ़ां हिकु दफ़ो ॿीहर अल्टीमेटम ॾियां थो। 24 कलाकनि जो अल्टीमेटम ॾियां थो। अवां प्रेस जे तवसुस सां अल्टीमेटम ॾियां थो त फौरी तौर ते हुन खे बाज़ियाब करायो। फोनियूं अचनि थियूं, कॉलियूं अचनि थियूं, धाड़ेल राब्तो करे रहिया आहिनि। किथे आहे अवां जो सिस्टम? किथे आहे अवां जी इंटेलिजेंस इदारा? किथे आहिनि अवां जो ट्रेसिंग जो सिस्टम? किथे आहे अवां जी जियो फेंसिंग जो अवां हिकिड़े नंबर खे बि ट्रेस करे उन्हनि माण्हुनि ताईं पहुची कोन था सघो? ना हली आहे इंतज़ामिया जी, ना हली आहे पुलिस जी, ना हली आहे हुकूमत जी। असांजे जज़्बात खे मज़ीद बाहि वांगुरु न भड़कायो।
असांजे सब्र जो मज़ीद इम्तिहान न वठो। मौलाना अब्दुल हमीद लुंड साहब के फौरी तौर ते बाज़ियाब करायो, वरना जमीयत उलमा इस्लाम सिंध जे हर रोड ते सरापा एहतजाज हूंदी। ऐं मां हिकु दफ़ो ॿीहर वारिसनि खे यकीन ॾियानी करायां थो, तव्हां सां असां शाना बशाना गॾु आहियूं, अवां सां हर लम्हे गॾु आहियूं। जेसीं ताईं मौलाना अब्दुल हमीद लुंड साहब आज़ाद नथो थिए, जमीयत उलमा इस्लाम जो कोई भी फर्द इंशाअल्लाह सुकून सां न वेहंदो, चेर जी न सुम्हंदो। नारे तकबीर।